चाल क्यों पुछ दी। वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। वॾी आवाज़ सां चओ। इथां ही अबद सॾ वेंदे उथां रब नाल मिल वेंदे दिमागों को चक्कर देंदे ये उल्टी चाल क्यों पुछ दी। वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। वॾी आवाज़ सां चओ। अल्लाह ताला जी हबीब जी सवारी बैतुल मक़दस में पहुती आहे। 1.25 लाख नबी लाइनूं लगाए बीठा। जिब्रील सुहणे बांग ॾिनी। छा बांग या आज़ान जो पुछो। बांग या बांग अज़ान। जिब्रील जी अज़ान बि अज़ान हूंदी न। सुभान अल्लाह। कबरन वारन बि ॿुधी हूंदी त अर्श वारन बि ॿुधी। जिब्रील जी अज़ान। वरी तकबीर थो चवे। सफ़ूं लॻी वयूं आहिनि, लाइनूं ॿधिजी वयूं आहिनि। हिते वेढ़ थींदी आहे त मां अॻियां बीहा, हू चए मां अॻियां बीहा। मुंहिंजो दिलबर नबी जल्दबाज़ न आहे, दुनिया जी पेशीमन वांगुरु न आहे। पाण लाइन में बीठा हल, हेॾे होॾे हर को निहारे थो। जिब्रील चए थो या रसूल अल्लाह, ॿियो केरु आहे जो अव्हां जे अॻियां बीहंदो? त क़दम वसल बिल अंबिया। अॻियां थी निमाज़ पढ़ा। हुज़ूर निमाज़ पढ़ाई आहे। मज़ीदार ॻाल्हि आहे जो जिते मुस्तफ़ा जा क़दम पे लॻा उते ॿियनि नबीअनि जे ताजनि जा हीरा पे हलिया। निमाज़ मुस्तफ़ा पढ़ाई। हाणे तकरीर शुरू थी। ख़िताब हलियो। अबा नबीअ घणा आहिनि साईं? ॻाल्हायो मुंहिंजा मिठा, तव्हां बि ॻाल्हायो। 1 लख ऐं मथे 1000 घणा? 24। हाणे जे 5 मिंट रुॻी हिक नबीअ जे तकरीर खे ॾियो त लख जा छा 5 लख मिंट। 24,000 जा लख हिकिड़ो, 20,000 ॿिया, माना 1,20,000 मिंट। रुॻी 5 मिंट जो क़ैद त कोन। कंहिं घणो ॻाल्हायो हूंदो, कंहिं घटि ॻाल्हायो, कंहिं पर रुॻी 5 मिंट ॿधो 6,20,000 मिंट। रुॻी नबीअनि जे तकरीर जा थिया। उन मिंटनि जा कलाक ठाहियो, कलाकनि जा ॾींहं ठाहियो, ॾींहंनि जा हफ़्ता ठाहियो, हफ़्तनि जा महीना ठाहियो, वरी साल ठाहियो, सदियूं ठाहियो। अरे मुंहिंजे आका जे रुॻी इन टाइम खे निहार तब अकुल हैराना, तॾहिं दुनिया मस्ताना। वाह 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 वाह। हबीब सुहणे आखिर में तकरीर कई। उथी फरमायो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अरसलनी रहमतल लिल आलमीन काफतल लिन्नास बशीरम व नज़ीरा। जन थोड़ो ॻाल्हायूं। सोनो इब्राहिम थी तो बीहे या रसूल अल्लाह, अव्हां जे अॻियां केरु आहे? अव्हां इमाम सां मुक़्तदी, तूं अॻवान सां पोइ लॻ। असांखे जो कुझु मिलियो आहे ॾिनो ख़ुदा है, वठी ॾियण वारो तूं हबीब आहे। मौलवी अशरफ अली साहब थानवी मवाइज़ मिलाद नबी में लिखियो आहे त खलील ते खलील जो ताज पैदा ख़ुदा कयो रखण वारो मुहम्मद आहे। यूसुफ के हुसन पैदा ख़ुदा कयो ॾियण वारो मुहम्मद आहे। हज़रत इब्राहिम ते करम थियो आहे, जंहिं ते जेको करम थियो आहे, जंहिं ते जेका महिरबानी थी आहे। जो कुझु मिलियो आहे ॾियण वारो रब आहे, वठी ॾियण वारो मुहम्मद करीम। सुभान अल्लाह। भला ई नबी सगोरा समी 1000 साल अॻु में दुनिया छॾे चुका हुआ। पोइ वरी कीअं आया? हाँ कीअं आया? चवनि था साईं मरी मिट्टी थी विया। जेको चए मिट्टी तंहिंजी फिटी। चओ तंहिंजी ज़ोर सां न चई फिटी। उनखां कबी दिल सां किटी
मुझे मदीने वारे आका जा आशिकाओ, अव्हां खे गोश्त खपंदो आहे, बिन ॾींहंनि ला फ्रिज में रखंदा आहियो, उनखे थधिकार पियो लॻंदो आहे, फ्रिज वारी थधिकार जे करे गोश्त जहिड़ो आहे तहिड़ो पियो आहे। तो वारे गोश्त खे, सब्ज़ीअ खे, रधल दाल खे, कुकड़ खे, मच्छीअ खे जेकर फ्रिज अहिड़ो रखे सघे थी जहिड़ो आहे, त अल्लाह जी नबीयनि ऐं वलीयनि खे बि जन्नत जे हीरुनि जी थधिकार अहिड़ो ई रखंदी आहे जहिड़ा हूंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, आवाज कर सुभान अल्लाह, खुली जाओ सुभान अल्लाह। केर सोचे त मरी जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा जिंदा। चैसी कौन था ॾिसूं असी वो तू त मलाक बि कोन थो ॾिसी, ये कुल्हनि वारा बि कोन थो ॾिसी, बि कोन मञी ॻाल्हा ॾिसी थो कुल्हनि वारा, भले अंगूर चुरे पे हिन में साह आहे या न, ॾिस 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 किथे आहे, ॾिसण में अचे थो। जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा जिंदा चओ, जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा, अंबिया शुहदा औलिया अल्लाह जिंदा आहिन ताबिंदा, जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा, जिंदा चओ चओ जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा। वसअल मन अरसलना में ॾिसो रब जे नबीयनि जी ज़िंदगी पस, वसअल मन अरसलना में ॾिस रब जे नबीयनि जी ज़िंदगी पस, बल अहयाउन फी कुबूरिहिम फरमान आहे फरखिंदा, जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा, जिंदा चओ चओ जिंदा, हथ मथे कहो, जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा, जिंदा ला तक़ूलो चई रब रोकियो, मुंहिंजे शहीदनि खे की न टोकियो, ला तक़ूलो चई रब रोकियो, मुंहिंजे शहीदनि खे की न टोकियो। खाइन ऐं पीअनि था जन्नत में, खाइन ऐं पीअनि था जन्नत में, आशान संदन ताबिंदा, जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा, जिंदा हबीबे करीम जा आशिको नबी जिंदा है। सभई लाइनों लगाया, सभनी नमाज पढ़ी आ, सभनी जमात कई आ, सभनी खिताब कयो आ, हबीब जो दीदार कनि था। यूसुफ चे मुंहिंजो नालो त ॾाढो हो, पर वाह मोहम्मद तुंहिंजे चेहरे जा चमकार। सुलेमान सोचे तो मां तो वाह जो बादशाह आया, पर वाह मुस्तफा तुंहिंजी बादशाही। बादशाह किथे वींदो तो जतोई साहब ईंदा, मुहेसर ईंदा, सैयद ईंदा, अमीर ईंदा, वज़ीर ईंदा, पर कब्र वारो न ईंदो। वाह मोहम्मद घोट तुंहिंजी बादशाही जो नबी मज़ारनि मां निकिरी तुंहिंजो इस्तक़बाल पिया था। तो करे त ॾेखारे, करे त ॾेखारे। वाह मुंहिंजा हबीब तुंहिंजो शाना, शान ता हर को कुर्बाना, शाहिद अल्लाह जो कुराना, फाक जो फरमाना, चिट्टू फुरकाना। हाणे मलाइक पंहिंजी रुख सां अल्लाह जे हबीब जी सवारी मथे थी हले। जिब्रील सुहिणो चए थो या रसूल अल्लाह, मेराज जो कुदरती लिफ्ट जो नालो आहे, उनखे तव्हां कदम सां नवाज़ो। मां उन जो बटन थो लॻायां, हिकु सेकंड
में पहरे आसमान ते 7 सेकंड वॾा हल 7 ई आसमान टपी वई आहे। अॻियां सिदरतुल मुंतहा आई आहे, जिब्रील बीही थो रहे, मदीने वारो मुरके थो मरके थो। जिब्रील अध में यारी नछन बी आहे, अती हल मुंहिंजा आका मथे हलणा त जली वेंदुसि। जिते जिब्रील जले थो उते मदीने वारो घोटो खिलंदे हले थो। भला ॿी त ॻाल्हि ॿुधायो, साईं पहिरें आसमान ताईं जिब्रील हो, अदा रस्तो थे ॿुधायईं, वाट थे ॿुधायईं, 7 आसमान ते भला उन ॿुधाई। हाणे उहो जो बीह रहो त मथे कंहिं वाट ॿुधाई। मां अर्ज़ कयां पंहिंजनि किताबनि खे बि पढ़ो, ॿियनि जे खे बि पढ़ो। नबी करीम जो असल देश आहे ई मथे। सुभान अल्लाह चओ। हबीब तो वटि मेहमान जे हैसियत में आयो, असल मदीने जे घोट जो देश मथे आहे। छो तव्हां मीलाद जे मौज़ू में उलमा खां ॿुधो हूंदो, नबी फरमाए त मां पंहिंजे रब जे अॻियां नूर होसि। असल रहाश उते हुई, असल रहाश उते ही। इन जे करे उलमा फरमाईंदा था त नबी करीम जो मथी वञण ही बि अल्लाह जे कुदरत जो कमाल आहे। पर अहिड़े महबूब खे वरी आणाए पंहिंजे दरबार में विहारे रूबरू दीदार कराए वरी अल्लाह मोटाए ॾिनो। हीअ वॾी ॻाल्हि आहे जो महबूब मोटाए ॾिबो ई न आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जिब्रील जी साईं फी हाज़ल मकाम यतरुकुल खलील खलीलहू, छा हिते दोस्त दोस्त खे छॾींदो आहे? चईसीं न, पोइ चईसीं मुंहिंजी हद एस ताईं आहे। हद 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 चवण वारो जिब्रील जी हद आहे, मुस्तफ़ा जी शान जी हद आहे ई कान। जिब्रील बीह रहियो। हाणे नबी से मथे वेंदे फरमाइनि था, जिब्रील कमकार हुजे त चओ। सुभान अल्लाह, चओ। जिब्रील चयो साईं तोखे चवण त शिरक आहे। नबी खे के चइबो साईं? सुभान अल्लाह। साई हलक में हाज को कम थी छा अहिड़े मुड़े ने हारियो। साईं फरमाईंदा जिब्रील चओ त भर त नबी से न चवनि हा, शिरक जी ॻाल्हि नबी खे चओ मूंखां घुरो, छा अथई कहिड़ो कमु अथई? पर जिब्रील चयोसि तोखे छो चवां, मां अमीन आहियां, मलाइकनि जो सरदार आहियां। पर जिब्रील खे बि ख़बर आहे त ॾियण वारो ख़ुदा वञण वारो मुस्तफ़ा। साईं हा अर्ज़ आहे कहिड़ो? रब करीम खां मंज़ूरी वठी ॾे क़यामत ॾिहारे पुल सरा ते पर विछाया त तुंहिंजी उम्मत लतूं ॾेई लंघे वई। सदको मदीने वारे जो, हबीब प्यारे जो। मुंहिंजे सुहिणे नबी फरमायो ठीक। हाणे सिदरतुल मुंतहा, सिदरत माना ॿेर, हुन जा पन ॿेर जे पननि जहिड़ा आहिनि पर वॾा केतिरा आहिनि। हिकु रिवायत में आयो आहे त उन जा पन जेके आहिनि से आसमान ज़मीनूं 7 मिलाए हिकिड़े पन जे बराबरि। ऐं उनमें ॿेर जेके लटकनि पिया से मट जेॾा, मट पाणी जा हूंदा आहिनि एॾा हल। उन पन पन ते मलाक सथियल हुआ जेके निहारे रहिया हुआ त जंहिंजे सदके पैदा थिया आहियूं अॼु न मुहम्मद जो दीदार करणो आहे।
सिदरतुल मुंतहा मां हिक टारी निकती, हिक सनड़ी वन जी टारी थींदी आहे, उहा निकती। उलमा लिखा त 80,000 साल अॻे पंध जेतिरी मथे ही उन टारी जे मथां हिकिड़ो मेहराब नूर जो हो। मुस्तफ़ा उन मेहराब में कदम रखे अल्लाह जे शुक्र जो नफ़ल पढ़ियो। हाणे सॼी दुनिया हेठि, हदूं हेठि, हर शइ हेठि, मदीने वारे अर्श ते कदम रखिया। अर्श ते चयो मौला मूंखे 9 लख नूर जा थंभ ॾिना अथई, मलाइका कुल्हा ॾे बीठा आहिनि, अच्छे मोती मां पैदा कयो अथई, पर दिलि खे करार न हो। अॼु करार आयो, अॼु मुस्तफ़ा जो कदम नसीब थियो। सुभान अल्लाह। अदा अर्श खे बि मुस्तफ़ा जे कदम जी ख़बर आहे। एॾो त शानदार आहे। कंहिं वीचारे जो पंजाबी ॿोली में शेर आहे त दिल नबी दी नज़ारे कोलो रजदाई नहीं। मुस्तफ़ा जे ॾिसण मां ड्रव न थींदो आहे। दिल नबी दे नज़ारे कोलो रजदाई नहीं, सुहिणो एहो जेहा जग विच लभदाई नहीं। हुजे त लभे, हुजे त लभे, सुहिणो एहो जेहा जग विच लभदाई नहीं। दिल नबी दे नज़ारे कोलो रजदाई नहीं। सुने नबी दा फरमान साडे वास्ते कुरान प्यारे, नबी दा फरमान साडे वास्ते कुरान, किसी और दा बयान चंगा लगदा ही नहीं। अर्श जी ॻाल्हि थो करे, अर्श जी इन जे करे मां पढ़ियो। कहा आपे अल्लाह जिब्रील तुम जा, कहा आपे अल्लाह जिब्रील तुम जा, प्यारे नबी नू ले आ अर्श सजदाई नहीं। अर्श ते कदम रखियूं, सद थिया अञा वेझो, अञा वेझो। उदन या मुहम्मद, उदन या अहमद, उदन या खैरल बरिया। फरमाए था त मां 1500 साल जी पंध जेतिरो अञा मथे हिकु ख़ुदा ॾियो मुस्तफ़ा। चओ सुभान अल्लाह। सुम्म दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। मरहबा थी, छा हलियो, छा मिलियो, हिकु ॾियण वारो ॼाणे ॿियो वठण वारो। मुंहिंजा साईं जॾहिं वापसि पिया थियनि, 50 निमाज़ फर्ज़ थी, घणियूं ठरी वियूं। 5 ई कोन था पढ़ूं त 50 वॾी ॻाल्हि आहे। हबीबन क़बूल फरमायूं, 6 आसमान ते मोटी आया त मूसा सोने चयो थी ॿियो ख़बर फर्ज़ छा थियो। फरमायो 50 निमाज़ जे क़िबला कोन पढ़ंदा। ॿुधो ॿुधो, इरजे इला रब्बिक, रब ॾे वरी वञ। चवंदा त सवेल त पाण हुकुम खे हाणे अचणु ॾींदो अलाए न। मूसा बि सोचे हा त अचणु ॾींदो न। सोने मूसा खे ख़बर हुई त ॿियनि लाइ दरवाज़ा बंदि आहिनि, मदीने वारे लाइ खुलियल आहिनि। 9 भेरा हुज़ूर आया, पर अल्लाह खे ख़बर हुई त पछाड़ी 5 बीह ॾियूं। पहिरीं दफ़े 45 कटे छॾे हा, पर न, हर हर हबीब अचे, थोरियूं थोरियूं छॾींदो वञा, रूह रिहान महबूब कंदो वञे, दीदार थींदा रहनि, हबीब ईंदा रहनि, उम्मत खे ॾाज ॾींदा रहनि, ग़म लहंदा वञनि, गुनाह टहंदा वञनि, कम ठहंदा वञनि। 9 दफ़ा, बाक़ी बचियूं 5। शैतान लाइ खंज, रहज़न लाइ रंज, आशिकनि लाइ गंज। मां मथे निहार त लोह महफ़ूज़ में 50 लिखियूं पयूं। मौला हितां कोन ड्राथियूं अथई। रब जो ड्राहिया न ड्राहिया मुंहिंजा हबीब, मुंहिंजो पंहिंजो फ़ैसिलो आहे। पंहिंजी उम्मत खे चओ पढ़नि 5 सवाब 50 जो ॾींदो।
वो तॾहिं तो भिट जे दरनि ते वेहण वारो सुनो अब्दुल लतीफ मैदान में अची फमै तो वखर ढेरों ढेर पर विहाई दरवेसरा कन विहाए वस कयो वखर वॾी वेर पर कनी कंदे सेर वखर विकामी वियो ओ बेनमाज़ी आओ पंहिंजी अम्मा खे निमाज़ पढ़ा अदीअ खे निमाज़ पढ़ा नंग खे निमाज़ पढ़ा न्याणी खे निमाज़ पढ़ा बचड़नि खे निमाज़ पढ़ा पाण निमाज़ पढ़ जंहिंजो घराणो बच्चो नंढो वॾो निमाज़ी आहे उन ते रब ई रब जो हबीब राज़ी आहे केॾो नओ घर ख़ुश नसीब आहे उन ते कीअं न राज़ी हबीब आहे फजर पढ़ी क़ुरान जो दौर करे अल्लाह जो ज़िक्र करे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़े सॼो ॾींहुं अल्लाह जे रहमत जूं बूंदूं पयूं वसंदियूं नबी सुने जा आशिकाओ हाणे 5 नमाज़ूं खणी हुज़ूर आया जॾहिं उम्म हानी जे घर पहुता त बिस्तरो ताज़ो हुजण हाणे उथी विया वुज़ू जो पाणी वहे पियो दरवाज़े जो कड़ो लुॾे पियो उम्म हानी पुछो सुहिणा थोड़ी देर लाइ मां ॾिठो तव्हां बिस्तरे ते न हुया पोइ अदी छा कई साईं पोइ मां वरी पंहिंजे चाचे खे हज़रत अब्बास खे हज़रत हमज़े खे ॿुधायो अजीब ॻाल्हि त ॿुधिजो पोइ उन्हनि वठी सॾ कया या मोहम्मद हुननि खे डपु थियो फिक्र थियो त छा थियो सॾ कयूं या मोहम्मद पोइ अव्हां हुननि खे लब्बैक चयो अला ज़मीन ते हुयो अला अर्श बरीन ते हुयो फरमाए त अदी हा रात मां सेर कया हन साईं तव्हां कया मुंहिंजो त ईमान आहे हज़रत हमज़ा हज़रत अब्बास बि पुछंदा कोन माण्हू चंबड़ी वेंदनि त हर भर तरफ़दारी था कयो पंहिंजे भाइटे जी केरु मञींदो फरमाए जॾहिं मां लहियो पियो अचां त जिबरील खां पुछियो हुउमि त माण्हू सभु निंड में पिया हा ही मुंहिंजो शेर थियो आहे मई सद कोन्हे केरु चवंदो सच आयो त जिबरील चयो साईं अबू बकर खुली चवंदो त मुंहिंजो मोहम्मद सचो आहे अल्लाह ताला सुबुह जो पाण ॻाल्हि कयो असीं त हिजाब कंदासीं न यार अलाह छा चवंदा माण्हू अलाह छा पाण ऐलान फरमायो वठी शोर कयो अबू जहल ॿियनि टिनि ख़ैर हज़रत अबू बकर उन चयो सची ॻाल्हि आहे त मुंहिंजो ईमान आहे ही हुयो मुख़्तसर मेराज न त 3 लख वरह जी राति उनखे कीअं थो मां खोटाए सघां अल्लाह फरमाए सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू वा मस्जिद अक़सा बैतुल मुक़द्दस वारी जंहिंजे चौधारी सां बरकतूं विधियूं आहिनि लिनुरियहू मिन आयातिना तां तोखे पंहिंजे कुदरत जूं निशानियूं ॾेखारियूं इन्नहू हुवस समीउल बसीर बेशक हो ॿुधंदड़ ॾिसंदड़ अल्लाह ताला मुंहिंजो चवण अव्हां जो ॿुधण क़बूल फरमाए अल्लाह ताला सां तव्हांखे 2 जहाननि में मदीने वारे घोट जे सदके चिठियुनि खे छॾियो साईं तव्हांखे चिटी चाल क्यों पुछदी वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ इथां ही अबद सॾ वेंदे उथां रब नाल मिल वेंदे दिमागों को चक्कर देंदे ये उल्टी चाल क्यों पुछदी वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ अल्लाह ताला जी हबीब जी सवारी बैतुल मक़दस में पहुती आहे 1.25 लख नबी लाइनूं लगाए बीठा जिब्रील सुहणे बांग ॾिनी छा बांग या आज़ान जो चओ बांग या बांग अज़ान
जिबरील जी अज़ान ब अज़ान हुंदी न। सुभान अल्लाह। कब्रन वारन